अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व यौम यअद्दुज़ ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूलि सबीला या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला लक़द अदल्लनी अनिज़ ज़िक्रि बअद इज़ जाअनी व कान अश-शैतानु लिल इंसानि ख़ज़ूला। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बरादरान इस्लाम, मुअज़्ज़िज़ मुसलमान भाइयों, दोस्तों, अज़ीज़ों, बुज़ुर्गों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू अमन वालहू अज़्ज़ बुरहानहू तक़द्दस शानहू जे लारईब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम जी सूरह फ़ुरक़ान मंझां कुछ आयतूं तिलावत करण जी सआदत हासिल कई अथम। उन्हनि आयतुनि जे मद्देनज़र दोस्तीअ जा हक़ कहिड़ा आहिनि, क़ुरान करीम ऐं हदीस छा थी ॿुधाए, इन बाबति अॼु कुझु ॻाल्हियूं अर्ज़ु रखबियूं। अल्लाह करीम खां दुआ आहे त मालिक मिठो मुंहिंजो चवण वहांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए, पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे मथां ऐं आका महबूब मदीने वारे साईं जे फ़रमान मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुसलमानो, इंसान जी तबीयत मथां संगत ऐं सोहबत माहौल ऐं माण्हुनि जो वॾो असरु थींदो आहे। संगत इंसान खे नेक बनाए थी, संगत ई बुरो बनाए थी। संगत बेक़ीमत शइ खे क़ीमती बनाईंदी आहे ऐं संगत क़ीमती शइ खे बि बेकार बनाए छॾींदी आहे। कणक जी संगत में मिट्टीअ जा भितर अचनि था त उन्हनि जो मुल्ह बि कणक वांगुरु क़ीमती थी पवे थो। गुलनि सां कीड़ो गॾिजी पवे थो त उहो बि बादशाहनि जे ताज ताईं पहुची वञे थो। कपिड़ो क़ुरान जी चोली थिए थो त उहो बि इज़त वारो थी पवे थो। बाहि में जॾहिं लोह पवे थो त उहो लोह बि बाहि वांगुरु ॻाढ़ो थी पवंदो आहे। बाहि जी संगत लोह जो रंग बदिलाए छॾे थी। उहो कारो लोह चमकण लॻे थो। जेको कमु बाहि करे थी उहो साड़ण वारो कमु लोह बि कंदो आहे। वरी लोह जॾहिं बाहि जी संगत खां परे थींदो आहे त उन जो मुंहुं कारो थी पवंदो आहे। उन जी तपश ऐं गर्मी सभु ख़तमु थी वेंदी आहे। इहे सभु संगत जे असर जा मज़हर आहिनि। मुसलमानो, माण्हूअ जो मुल्ह, क़दुरु, क़ीमत, शान ऐं शौक़त सभु संगत सबबु आहे। मिट्टीअ जो ॻोहियल पिनोड़ो जहिड़े कारब में विझिबो अहिड़ी सिर तयारु थींदी। अगर उहो फुट जे कारब में विझबो तो फुट जी सिर ठहंदी। अगर गुलन वारे कारब में दाख़िल कबो तो उन मां गुलन चिटन वारी सुहिणी सिर ठहंदी। माण्हू भी एक मिट्टी जो पिनोड़ो संगत कारब है।
जहिड़ी संगत मिलंदी अहिड़ो रंग ढंग नसीब थींदो। दुनिया में हर को माण्हू यारी रखे थो, कंहिंजी यारी कंहिंसां, कंहिंजी कंहिंसां यारी रखिजे, ज़रूरु रखिजे, पर कंहिंसां यारी रखण जो हक़दार केरु आहे? ऐं इन जे बारे में अव्हांखे कुझु ॿुधाइणु चाहियां थो त दोस्ती रखण जो हक़दार केरु आहे। छो त हर का दोस्ती न हूंदी आहे, का यारी भलारी हूंदी आहे त का यारी ख़्वारी हूंदी आहे। अल्लाह ताला जे पाक कलाम मां जेके आयतूं मूं तिलावत कयूं उन्हनि में अल्लाह करीम जल शलालहु व मनवालहु संगत जे असर जो बयान फरमायो। उन आयत जो शान नुज़ूल बयान कंदे सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फरमायो त मक्के जे शहर में ब घाटा यार रहंदा हुआ। हिक जो नालो अक़बा बिन उबई मुईत हुयो, ॿिए जो नालो उबई बिन खलफ या उमैया बिन खलफ हो। हिक ॾींहुं उक़बा मक्के जे सरदारनि कुरैशन जे अशराफनि जी दावत कई। उन दावत में सोने हबीब करीम मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि सॾियो वियो। जॾहिं सोना हबीब उते पहुता पाण उक़बा खे फरमायाऊं वो अल्लाह जी तौहीद ते ईमान आणे, वहदहु ला शरीक लहू मञे त पोइ पाण ताम खाईंदा। महबूब जी मिठी नसीहत उन मथां असर कयो, फौरन कलमो पढ़ी मुसलमान थियो। पोइ मुंहिंजे महबूब आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी दावत खाधी। जॾहिं वापसि मोटिया त उक़बा जो दोस्त उबई बिन खलफ आयो। चई छा तूं साबी यानी बेदीन थी वियो आहे? छा तूं पंहिंजो अबाणो दीन धर्म मटाए छॾियो आहे? उन कमीने जे ॻाल्हियुनि उक़बा ते असर कयो। चई मूं त हिन लाइ कलमो पढ़ियो जो मूंखे हया पियो अचे त मुहम्मद मुंहिंजे अङण तां बिना खाइण जे कीअं मोटे। उक़बा चयुसि मां तोसां तेसीं राज़ी न थींदुसि, असांजी यारी न ठहंदी जेसीं ताईं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गारियूं न ॾींदे। बुरे यार जी बुरी गुफ़्तार ऐं शैतानी किरदार उन मथां असर कयो। उहो उथियो ऐं सुहिणे नबी नामदार जे पोयां वियो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घटि वधि ॻाल्हाइण शुरू कयईं। प्यारे महबूब क़ुर्बा ते करीम उनखे को बि जवाबु न ॾिनो, पर देरि न गुज़री जो क़ुरानी आयत नाज़िल थी। अल्लाह तबारक व तआला फरमायो व यौम यअद्दु ज़ालिमु अला यदैहि यक़ूल, क़यामत वारे ॾींहुं इहो ज़ालिम उक़बा बिन उबई मुईत पंहिंजे आङुरियुनि खे कावड़ मंझां चक हणंदो। या लैतनि इत्तख़ज़्तु मअर रसूल सबीला, हाय अफ़सोस जो मां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी राह ते हलां हा। या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला, हाय अफ़सोस जो मां फलाणे उबई बिन खलफ खे दोस्त न बनाया हा। लक़द अदल्लनी अन ज़िक्र बाद इज़ जाअनी, जे मूंखे नसीहत खां गुमराह कयो जॾहिं मूं वटि आई। जॾहिं अल्लाह जो हबीब आयो, अल्लाह जो रसूल आयो, पर मूं उन सां कयल ॻाल्हि अहद खे टोड़े छॾियो। पंहिंजे यार जी सोबत में, दोस्ती जी सोबत में थी उन दीन तां फिरी वियुसि। यानी हाय अफ़सोस उन बुरे यार सां यारी न रखां हा जंहिं मूंखे नसीहत खां रोकियो, ज़िक्र खां रोकियो, चङाईअ खां रोकियो। वकान शैतानु लिल इंसान खज़ूला, ऐं शैतान त इंसान खे हलाकत में पहुचाईंदड़ आहे। इन आयत में बुरे माण्हू सां यारी रखण वारे खे अल्लाह करीम ज़ालिम सॾियो आहे।
बेशक उहो माण्हू जेको बुरनि सां यारी रखे थो सो वाके ज़ालिम आहे। हिन आयत जे तहत तफ़सीर हाज़िन लिखे थो त हिन आयत में असुल बयान त उक़बा ऐं उबई जो आहे। उक़बा कलमो पढ़ी ईमान आणे वरी बुरे यार जे डटन ते नेकी ऐं नसीहत वारे रसूल अरबी जी राग छॾे ॾिनी। पर हिन आयत जो हुक्म आम आहे उन्हनि सभिनी यारनि लाइ आहे जेके हिक ॿिए खे नेकीअ खां रोकनि था। अॼु यार आहिनि सुभाणे जा गद्दार आहिनि, अॼु दोस्त आहिनि सुभाणे दुश्मन थी पवनि था। उन्हनि जो हाल हिन आयत में बयान थियो त उन बुरी यारी सबब आख़िरत में उन्हनि जो छा हाल हूंदो। अल्लाह ताला क़ुरान करीम जी आयत जे अंदर इरशाद फरमायो वयौम यअद्दु ज़ालिम। इन मां मुराद इहो आहे त उहे पंहिंजे हथनि जे जोड़नि ऐं आङुरियुनि खे खाई वेंदा। हज़रत अता फरमाए थो याकुलु ज़ालिमु यदैहि हत्ता याकुल मिरफ़क़ैहि सुम्मा युंबितानि सुम्मा याकुलुहुमा। यानी ज़ालिम पंहिंजे हथनि खे खाई वेंदो, तव्हांजो ठूठियूं बि रड़के वेंदो, वरी ॼमंदस वरी खाई वेंदो, वरी ॼमंदस वरी खाई वेंदो। अल्लाह शाल हर मुसलमान खे पनाह में रखे, आमीन चओ। सुनन अबू दाऊद ऐं तिरमिज़ी में हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे असांजे सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अर्रजुलु अला दीन खलीलिही फलयंजुर अहदुकुम मन युखालिल। माण्हू पंहिंजे दोस्त जे दीन ते हलंदो आहे, पोइ तव्हां मां हर को निहारे त उहो कंहिंखे थो दोस्त बनाए। साईं करीम सलाह था ॾियनि त कंहिंखे यार बनाइण खां अॻु में सोचो, जाचो, परखियो त उहो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। छो त माण्हू पंहिंजे यारनि जो तौर तरीक़ो अख़्तियार कंदो आहे। यारी सुठी हूंदी त तव्हां बि सुठा थी पवंदव। अगरि अव्हां मठा आहियो पर यारी सुठी हूंदी त अव्हां सुठा थी पवंदव। पर अगरि अव्हां केतिरा बि सुठा हुजो, जे यार बुरो हूंदो त अव्हां बि बुराईअ जी राह ते हलंदो। हिकु शख़्स काबे जो तवाफ़ करे पियो ऐं हर विख ते दुआ पियो घुरे त या अल्लाह मुंहिंजी संगत खे सालिह कर, मुंहिंजी संगत खे नेक कर, सालिह कर। कंहिं चयुसि त का पंहिंजे लाइ बि दुआ घुर। चई अगरि मुंहिंजा दोस्त सुधरी पिया त मां ख़ुदि ब ख़ुदि सुधरी पवंदुसि। अगरि दोस्त सुधरियल न हूंदा त मुंहिंजो सुधरणु मुश्किल आहे। माण्हूअ जी सुञाण उन जी संगत मां थींदी आहे। कंहिं चयो आहे अनिल मरइ ला तसअल वसल अन करीनहु फकुल्लु करीनिन बिल मुक़ारिन यक़्तदी। माण्हूअ जे बारे में न पुछ त कीअं, ईअं पुछो उन जी संगत कंहिंसां आहे। यानी उन माण्हूअ जो किरदार जाचणो अथई त उन जे दोस्तनि यारनि बाबति मालूम कर। छो त हर को पंहिंजे संगत जी पैरवी कंदो आहे। भलो यार भली राह हलाईंदो ऐं बुरो यार बेहयाईअ जो दग वठाईंदो आहे। यार बद तरबुवद अज़मार बद, बुरो यार कारीगर नाग खां बि वधीक बुरो आहे। बुरो दोस्त मिठी ज़ुबान सां मेठ मेठाज में गुमराही जी राह ॾांहुं धिके वेंदो आहे।
सुनन अबू दाऊद में हदीस आ असांजे सोने सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सालिग माण्हू जी संगत जो मिसाल ईअं आहे जीअं अतुर वारो अगर कुछ ख़रीद न कंदे त बि कुछ न कुछ सुरहान ज़रूर हासिल कंदे ऐं पूरे यार जी संगत लोहार वांगुरु आहे अगर उन जी काराण तोखे न लॻंदी त बि कुछ न कुछ दूहों तोखे ज़रूर ईंदो। हदीस जे इन सागे किताब सुनन अबू दाऊद ऐं तिरमिज़ी में हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे असांजे रबर असांजे मुर्शिद मदीने वारे मीर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तुसाहिब इल्ला मोमिनन वला यकुल तआमक इल्ला तकी मोमिन खां सवाइ ॿियनि सां संगत न रख तुंहिंजो ताम परहेज़गारनि खां सवा ॿियो केरु न खाए। सरकार मदीना सलाह था ॾियनि तैयारी रखो त मोमिननि सां नेकोकारनि सां सालिह सदोरनि सां जंजी यारीअ में नफ़ो ई नफ़ो हूंदो आहे पर अगरि नफ़ो न मिलियो त घटि में घटि नुक़सान त न थींदो। पर बुरो यार चवंदो हम तो डूबे हैं तुम्हें भी ले डूबेंगे सनम चवनि था त हिकु कुए ऐं ॾेडर पाण में यारी रखी ॾेडर चयो त मां पाणीअ में रहां तूं ख़ुश्कीअ ते असांजी मुलाक़ात कीअं थिए। मसनवी रूमी में अल्लामा रूमी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे कुए चयो इन जो बंदोबस्तु मां थो कयां कंहिं घर मां सुट जी आटी आणियां थो या हिकु छेड़ो तूं पंहिंजे पेर में ॿध ॿियो मां ॿधां पोइ जंहिंखे मुलाक़ात जो शौक़ु थिए उहो परे खां छिक ॾींदो इन तरह सां मुलाक़ात थी वेंदी। ईअं कयूं कि कॾहिं कुओ ॿाहिरि निकितो उनखे सिरण झारो ॾेई खयों त पोयां ॾेडर बि लड़कंदो आयो। कंहिं चयो त ॾेडर तूं कीअं फाथे चई नादान कुए जी संगत मूंखे टंगाए छॾियो इहा नादाननि जी संगत आहे जंहिं जे करे दाना बि उन अरे में अटकी पवंदो आहे। मुस्लमान अचो त वरी बि उन सोणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछूं त असां यारी रखूं त कंहिंसां रखूं दोस्ती रखण जा हक़दार केर आहिनि। तिबरानी में हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो वियो या रसूल अल्लाह सभ खां भलो माण्हू केर आहे जंहिंसां मजलिस कई वञे यानी सभ खां भलो माण्हू जंहिंसां यारी रखी वञे रिहाण कई वञे कचहरी कई वञे उहो केर आहे। सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन ज़करकुमुल्लाह रुयतुहु जंहिंजो दीदार अव्हांखे अल्लाह यादि ॾियारे यानी जंहिंजे चेहरे ॾांहुं ॾिसो अव्हांखे रब यादि अचे वज़ादकुम फी इल्मिकुम मंतिकुह जंहिंजी गुफ्तार अव्हांजे इल्म में इज़ाफ़ो करे इल्म में वाधारो करे वज़क्करकुम बिल आखिरत अमलुहु जंहिंजो अमल अव्हांखे आखिरत यादि ॾियारे अहिड़े माण्हूअ सां दोस्ती रखो। सुना सरदार मदनी ताजदार था फरमाइन त भले यार में कहिड़ियूं वसफ़ूं हुजण घुरजनि उन्हनि जी निशानदगी पाण पंहिंजी मिठी ज़ुबान सां फरमायाऊं यार उहो बनायो जंहिंजो दीदार अव्हांखे अल्लाह यादि ॾियारे उहो आलिम हुजे ऐं इल्म ते अमल कंदड़ बि हुजे। रुगो आलिम ॾिसी न पर ॾिसो त उहो अमल केतिरो थो करे। मुसलमानो ये वसफ़ूं अल्लाह वारनि में मिली सघनि थियूं। अल्लाह वारनि जो दीदार ई अल्लाह जो ज़िक्र यादि ॾियारींदो आहे। अल्लाह वारनि जी गुफ़्तार उन्हनि जी महफ़िल में वेहण सां ई इल्म ऐं अमल में इज़ाफ़ो थींदो आहे। उन्हनि जी संगती दिल जी दवा आहे। किताब समीरुल मोमिनीन में आहे
हज़रत इब्राहिम ख़वास रहमतुल्लाह अलैह फरमायो 5 शयूं दिल जी दवा आहिनि। पहिरियों गौर फ़िक्र सां क़ुरान जी तिलावत करणु, ॿियो मानी घटि खाइणु, टियों रात जो क़याम करणु, चौथों सहर जे वक़्तु अल्लाह अॻियां आज़ी न्याज़ी करणु, यानी बांग खां पहिरीं कुझु वक़्तु अची अल्लाह जे घर में वेही ख़ुदा जो ज़िक्र अज़कार करणु। मुंहिंजे आका फरमायो 5 सालिहनि जी संगत में वेहणु, इहो अव्हां जे दिल जी दवा आहे। अगर अल्लाह वारनि जी संगत मिली वञे त बाग ऐं वक़्त जी अलामत आहे, पर अगर यारी न मिले त पोइ पुरनि यारनि जी संगत में वेहण जे बदिरां अकेलो वेहण भलो आहे। बेहकी में रवायत आहे हज़रत इमरान बिन खत्ताब रज़ियल्लाहु अन्हु चवे थो त मां असहाबी सगोरे हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी सां मिलण वियुसि। पाण कारे रंग जी चादर वेड़ियूं अकेला मस्जिद जी कुंड में वेठा हुआ। मूं अर्ज़ कयो या अबा ज़र ही कहिड़ी अकेलाई आहे? फरमाए त मूं पंहिंजे महबूब करीम खां ॿुधो हो। मुंहिंजे आका फरमायो अल वग़दतु ख़ैरुम मिन जलीस सूअ वल जलीसु सालिहु मिनल वहदह। बुरी सोबत खां अकेलाई भली आहे ऐं नेक संगत अकेलाई खां भली आहे। चङाई सेखारण चुप रहण खां भली आहे ऐं बुराई सेखारण खां माठ रहण भलो आहे। बेहकी जी हिकु रवायत में आहे नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ख़ामोश रहण सां जेको मक़ाम मिले थो सो 60 सालनि जी इबादत खां भलो आहे। अजाई हिकिड़ो माण्हू वेठो बकवास करे ऐं ॿियो माण्हू ख़ामोश अल्लाह जे ज़िक्र में आहे, कंहिंजी दिलाज़ारी नथो करे, कंहिंजी गिला ग़ीबत नथो करे, कंहिंखे गार गंद नथो ॾे। मुंहिंजे आका फरमायो उहो ख़ामोश रहण वारो उन 60 साल वारी इबादत खां वधीक दर्जो रखे थो। हकीमनि जो कौल आहे त ख़ामोशी में 7000 ख़ैर आहिनि ऐं उहे सभु इन 7 कलमनि में बंदि कयल आहिनि। उहे कहिड़ा? ख़ामोशी इबादत आहे बिना महिनत जे। माण्हू चुप कयो वेठो आहे, वेठो दिलि में अल्लाह अल्लाह करे, चरखो ईअं चोर जो बुण बुण कोई न सुणे, दिलि में ख़बर न आहे छा पियो करे, ख़ुदा जे ख़ौफ़ में चुप कयो वेठो आहे। पर उहा चुप न आहे, उन चुप रहण जो भी अल्लाह तोखे बिना महिनत जे मुआवज़ो थो अता फरमाए। ऐं ख़ामोशी सिंगार आहे बिना ज़ेवरनि जे। जे तूं ॻाल्हाईंदे कंहिंजी गिला कंदे तॾहिं बि दिलाज़ारी, बदशद ॻाल्हाईंदे तॾहिं बि अशरफुल मखलूक़ात तुंहिंजी ज़ुबान ते इहे बदशद कलमा नथा सुहनि। इन जे करे तुंहिंजो ख़ामोश रहण सिंगार आहे ऐं ख़ामोशी हैबत आहे बिना हुकूमत जे। माण्हू चए थो चुप कयो वेठो आहे, इन मां कुझु ख़ौफ़ कजो, अलाए छा पियो सोचे, यानी इहा माण्हुनि ते हैबत तारी कंदी आहे। उन खां पोइ ख़ामोशी कोट आहे बिना भित जे। ख़ामोशी इज़त वारनि जी राहत आहे ऐं ख़ामोशी ऐबनि ते पर्दो आहे। कंहिं चयो आहे त ख़ामोशी आलम लाइ सिंगार आहे ऐं जाहिलनि लाइ पर्दो आहे। दोस्तो ॻाल्हि पे हली यारीअ जी दोस्तीअ जी, सो हिकिड़ा वरी अॼोका यार जन में ज़ुबानी यारी पर वफ़ादारी नाहे, यारी आहे पर गमख़्वारी नाहे, को दर्द भाई दुख जो साथी नाहे। ज़ाहिर में मिलनि था त वॾा भाकुर पाए पर पुठ वरी गारियूं गिलाऊं। हक़ीक़ी दोस्त केरु आहे? किताब समीरुल मोमिनीन में आहे त बजणा पाण में दोस्त हा। हिकु दोस्त ॿिए वटि आयो, चईं मूं ते 400 दरहम कर्ज़ा, ॾाढो परेशान आहियां, मुंहिंजी मदद कर। हू वियो घर मां 400 दरहम आणे ॾिनई, हू हलियो वियो पर ही दोस्त रोअण वेठो। ज़ाल चयसि अगरि 400 दरहम एतिरा प्यारा हई त न ॾींसा, हाणे रोअण मां छा हासिलु थींदो? उन चयो त पैसनि लाइ नथो रोआं,
पर रोआ हिन लहे थो जो मूं पाण दोस्त जी ख़बरगीरी छो न कई। ऐं पाण पुछां सहा त तोखे को ॾुख त न आहे, मां पाण वञी उन जी मदद कयां हा, उनखे मूं वटि न अचिणो पवे हा। हक़ीक़ी दोस्त उहो ई आहे जेको ॾुख भाई हुजे। दोस्त उहो आहे जेको ॾुख ग़म में दोस्त जी दस्तगीरी करे। उहो दोस्त नाहे जो सुख में तयारीअ जो दम हणे पर ॾुख में साथ छॾे वञे। हज़रत अब्दुल्ला बिन आमिर ख़ालिद बिन उक़बा खां उन जो घर 90,000 में ख़रीद कयो। उहे पाण में पाड़ेसरी ऐं दोस्त आ। जॾहिं राति थी त अब्दुल्ला बिन आमिर पाड़े मां रोअण जो आवाज़ ॿुधो। ज़ाल खे चई ही छाजो रोअण आहे? ज़ाल चयो त जिन खां तो घर ख़रीद कयो आहे उहे पंहिंजे घर लाइ रोअंदा हूंदा। अगर का मजबूरी न हुजेन हा त घर न विकणनि हा। पाण ग़ुलाम खे चयो त वञी ख़ालिद जे घर चई अच त ही 90,000 बि अव्हां खे ॾिनमि त घर बि अव्हां जे हवाले आहे। ही आहे दोस्तीअ जो मुल्ह। हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र अजवदुल अरब सॾबा हा। पाण सारे अरब में वधीक सखी ऐं जवाद हा। संदन सखावत मिसाली हुई। हिक ॾींहुं पाण हिक बाग खां लंघिया त हिकु नौकर बाग में खजूर गॾु करे रहियो हो। उन लाइ संदसि मालिक जो पुट मानी खणी आयो। हिकु कुतो आयो निमाणियुनि अखियुनि सां निहारण लॻो। उन नौकर उहे ॿई मानियूं उन कुते खे खाराए छॾियूं। हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र चयो त मानी कुते खे छो ॾिनई? चई असांजे हिन शहर में कुता न आहिनि। ही कुतो किथां ॿाहिरि खां आयल पए लॻो। हिन जे निहारण मंझां मूं महसूस कयो त ही बुखारो आहे। उन करे पंहिंजी मानी उनखे खाराए छॾियमि। पाण फरमायो त पोइ तूं कीअं गुज़ारो कंदे? चई मां अॼु पाणीअ ते वक़्तु गुज़ारे वेंदुसि। नौकर जो इहो जवाबु ॿुधी हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र रहमतुल्लाह अलैह जे अखियुनि में लुड़क तरी आया। फरमायो त माण्हू मूंखे मलामत कंदा आहिनि त मां हद खां वधीक सखावत थो कयां। मूंखां वधीक सखी त मुंहिंजो नौकर आहे जंहिं पंहिंजो कूत बि हिकु बुखारे कुते खे खाराए छॾियो। पाण उन नौकर जे मालिक वटि विया। उनखे फरमायो त इहो नौकर ऐं इहो बाग मां ख़रीद करणु चाहियां थो। उन सबबु पुछो। पाण उनखे नौकर ऐं कुते जो सॼो वाक़ियो ॿुधायो। फरमायो मां इन ग़ुलाम खे आज़ादु करे इहो बाग उन ग़ुलाम जे हवाले करणु चाहियां थो। तूं मूंखां छो पियो ख़रीद करीं? मालिक चयो तो इन खां अॼु इहो हिकु वाक़ियो ॾिठो आहे। असां रोज़ इन नौकर खां अहिड़ियूं अजीब ॻाल्हियूं ॾिसंदा आहियूं। हाणे मूं अल्लाह वास्ते उनखे ग़ुलामी मां आज़ादु कयो ऐं इहो बाग बि मूं उनखे ख़ैरात में ॾेई छॾियो। अल्लाह जे बाननि कुतनि ऐं जानवरनि मथां अहिड़ो रहम कयो जो अॼुकल्ह जा यार पंहिंजे यारनि मथां बि अहिड़ी मेहर नथा कनि। अॼु जो हाल ॾिसिजे थो। न दोस्तनि में वफ़ा नज़र अचे थी न माइटनि में मोहब्बत। अॼु दोस्तनि में दगा मिटनि में जफ़ा ॾिसी कंहिं आरिफ़ चयो त दिलि लायो त अल्लाह ऐं उन जे हबीब सां लायो। जन्मां हमेशह सुख ऐं राहत मिले। तॾहिं मुझे मुर्शिद इब्ने मुर्शिद वली इब्ने वली हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह जन हर हमेशह इहो दर्स ॾींदा हुआ। मुराक़बे जे अंदरि तक़रीर जे अंदरि पढ़ंदा हुआ त रहो न दम धणीअ खां तूं धार अदा मंझ ज़िकिर इलाही गुज़ारे अदा रन दम धणीअ खां। हर यही महबत नागे अजीज़न में सगन सोटन चाचन करीबन में।
है रही मोहब्बत नागे अजीजन में, सगन सोटन चाचन करीबन में, सजन दोस्त प्यार रफीकन में, आगे मतलब जो हर को यार अदार दम धनिया खां, तू धार अदा मंझ ज़िक्र गिलाही गुज़ारे अदार दम धनिया खां। पिय पुट प्यारा मादर सब, सोट साला ख्वाग बिरादर सब, पिय पुत्र प्यारा मादर सब, सोट साला ख्वाग बिरादर सब, कंदई को न वफा ओ गाल ज़ाहिर सब, कंदई को न वफा गाल ज़ाहिर सब, भजी तो खां थींदा त बेज़ार अदार दम धनिया खां, तू धार अदा मंझ ज़िक्र इलाही गुज़ारे अदार दम धनिया खां। दुनिया जे यारन जा किस्म बयान कंदे बुजुर्गन फरमायो आ त ए दिल दुनिया में यार टिन किस्मन जागन, हिकड़ा जुबानी ब्या मानी खाइण वारा, टिया दिल जान सा मोहब्बत रखण वारा, जुबान सा यारी जी दावा करण वारा घणा, लोभी मतलबी यार घणा, पर जानी यार तमाम थोरा हुंदा आहिनि। हिकिड़ा अहिड़ा जानी यार हूंदा जन जी संगत सिर्फ़ दुनिया में नफ़ो ॾींदी आहे, पर हिकिड़ा अहिड़ा जानी यार हूंदा जन जी संगत दुनिया तोड़े आख़िरत में नफ़ो ॾींदी आहे। उहे कहिड़ा यार आहिनि? अचो त अल्लाह जे क़ुरान खां पुछूं। अल्लाह का जो कलाम तो फरमाए, अल इखिल्लाउ यौमइज़िन बाज़ुहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। रोज़ मशर क़यामत वारे ॾींहुं दोस्त हिक ॿिए जा दुश्मन थी वेंदा सवाइ परहेज़गारनि जे। यानी सब दोस्त फिरी दुश्मन थींदा, पर उहे दोस्त जेके दुनिया में मुत्तकी परहेज़गार हा, अल्लाह जी ज़ात खां डिॼण वारा हा, ख़ौफ़ खुदा रखण वारा हा, उहे दोस्त तुंहिंजा क़यामत में भी दोस्त रहंदा। परहेज़गारन अल्लाह वारन जी संगत यारी खां सवा सब यार बेज़ार थी वेंदा। दोस्त पंहिंजे दोस्तनि ख़िलाफ़ शाहिदियूं ॾींदा, गुनाहनि ते उभारण ऐं बुरा अमल कराइण जूं शाहिदियूं ॾींदा, जॾहिं त परहेज़गार बाना शाहिदियूं ॾेई पंहिंजे दोस्तनि खे जन्नत ॾांहुं वठी वेंदा। दोस्त चवंदो, साईं मुंहिंजा मालिक, मूं शराब नथे पीतो, मूंखे हिन दोस्त पीआरियो, मूं ज़ना नथे कई, मूंखे हिन दोस्त कराई, मूं चोरी नथे कई, हिन दोस्त कराई, मूं ज़ोरी नथे कई, हिन दोस्त कराई। लेकिन जॾहिं मुत्तकी परहेज़गार दोस्त खां पुछो वेंदो, रब चवंदो तूं बि हिन जो दोस्त आहीं, कहिड़ी गवाही थो ॾीं? अर्ज़ु कंदो, ओ मुंहिंजा मौला, हिन खे मूं निमाज़ पढ़ंदे ॾिठो हो, ख़ैरात ॾींदे ॾिठो हो, मिस्किननि जी मदद कंदे ॾिठो हो, तो ख़ुदा जो ज़िक्र तुंहिंजे महबूब जे मथां दुरूद पढ़ंदे ॾिठो हो। छो त ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, उहो जेको मुत्तकी परहेज़गार आहे न, उनखे त उन ॾे हाणे बि को ख़ौफ़ ग़म न हूंदो, न ॾकंदो न कंबंदो। उहो रब जी दरबार में इज्ज़ो इंकिसारीअ सां खुली दिलि सां पंहिंजे मुहबत जो इज़हार कंदो।
दुनिया जी हर संगत जेका ख़ैरुल्लाह लाग हुजे सा क़यामत वारे ॾींहुं दुश्मनी में बदिलजी वेंदी, पर हर उहा संगत जेका अल्लाह जी रज़ा लाइ हुजे सा क़यामत में बि क़ाइम हूंदी। तफ़सीर बग़वी जो पहिरें सुफ़े 221 में आहे। इन आयत पाक जो तफ़सीर बयान कंदे मौला अली शेर खुदा हक़ जो वली शेर जली सोनो अली तो फरमाए तब मोमिन दोस्त आहिनि ब काफ़र दोस्त आहिनि। मोमिननि मां हिकिड़ो मरे थो त उनखे जन्नत जी बिशारत ॾिनी वञे थी। उहो चवे थो या अल्लाह मुंहिंजो फ़िलाणो दोस्त आहे जेको मूंखे तुंहिंजी फर्मा बरदारी ऐं तुंहिंजे रसूल जी फर्मा बरदारी जो अमर कंदो हो, चङाइनि जो अमर कंदो हो, बुराइनि खां मना कंदो हो, मूंखे ख़बरवार कंदो हो। हाणे मां तोसां मिलण वारो आहियां, या अल्लाह मुझे पोयां उनके गुमराही खां बचाए जा। सुनो मौला अली तो फरमाए तो वो गुजारे वियल दोस्त कब्र में खुदा जी दरबार में उन जी सिफारिश तो करे, या अल्लाह वो मूंसां ईअं मिलाए जा जीअं जुदा थियण महल हुयो, यानी नेक ॾिसी आयो हुस। हाणे मुंहिंजी सोबत उन खां परे थी आहे, किथे गैरनि जी सोबत में अची गुनाहनि जी गिलाज़त में गंदो न थी वञे। जीअं तूं मूंखां राज़ी थियो आहे तीअं उन खां बि राज़ी थी जा, जीअं मूंखे इज़त बख़्शी अथई तीअं उनखे बि इज़त अता कजां। पोइ उनखे चयो वेंदो त हल जन्नत ॾांहुं, हा जे तूं ॼाणी हा उन लाइ मूं वटि छा आहे त तूं घणो खिली हा, थोरो रोई हा। फरमाया पोइ जॾहिं ॿियो दोस्त मरे थो त अल्लाह पाक उन्हनि जे रूहनि खे पाण में रलाए थो। पोइ उन्हनि ॿिन्ही खे चयो वेंदो त तव्हां हिक ॿिए जी वाखाण कयो। उहे ॿई हिक ॿिए लाइ चवंदा त ही भलो भाउ, भलो संगती ऐं भलो यार आहे। जॾहिं उन्हनि ॿिनि काफ़रनि यारनि मां हिकिड़ो मरंदो त मरण महिल उनखे जहन्नम में दाख़िल थियण जी ख़बर ॾिनी वेंदी। पोइ चयो वेंदो त या अल्लाह मुंहिंजो फ़िलाणो यार हो जेको मूंखे अल्लाह ऐं उन जे रसूल जी बेफ़रमानी जो अमर कंदो हो, मूंखे बुराई जो अमर कंदो हो, नेकी खां मना कंदो हो, मूंखे चवंदो हो त मां तो रब सां मिलण वारो ई न आहियां। या अल्लाह मुंहिंजे मरण पोयां उनखे हिदायत न ॾिजां, उनखे अहिड़ो अज़ाब ॾिजां जहिड़ो मूंखे मिली रहियो आहे। यानी हज़रत मौला अली शेर खुदा फरमायो त सालिह जी सोबत दुनिया में भी फ़ायदो ॾिए थी त क़ब्र ऐं महशर में भी फ़ायदो ॾिए थी, ऐं तालिह जी गैर सोबत बुरी सोबत क़ब्र क़यामत में भी नुक़सान ॾींदड़ आहे त हिते हुते भी नुक़सान ॾींदड़ आहे। अल्लाह करीम खां दुआ है त रब कायनात असां खे सालिहनि जी सोबत नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। अजमाइन।